الكريم. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. يا أيها الذين آمنوا لا يحل لكم أن ترثوا النساء كرها ولا تعضلوهن لتذهبوا ببعض ما آتيتموهن إلا أن يأتين بفاحشة مبينة وعاشروهن بالمعروف فإن كرهتموهن فعسى أن تكرهوا شيئا ويجعل الله فيه خيرا كثيرا. صدق الله العلي العظيم. درود شريف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمدا النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व ताला जा तव्हां असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व ताला तौबह जे मुतालिक़ बयान फरमायो हो त तौबह क़बूल पवण जा कहिड़ा शराइत आहिनि ऐं कहिड़नि माण्हुनि जी तौबह क़बूल न थींदी आहे। पोइ अॼोकिन आयतुनि जे अंदरि अल्लाह तबारक व ताला हिन सूरत जे शुरूआत खां ई जेको उनवान औरतुनि जे हक़नि खे नाजाइज़ तरीक़े सां फबायो वेंदो हो जाहिलियत जे ज़माने में, उन जे मुतालिक़ सूरत जे शुरूआत में ई अल्लाह तबारक व ताला बयान फरमायो हो। उन ई मज़मून खे मद्देनज़र रखंदे अॼोकिन आयतुनि में अल्लाह तबारक व ताला मोमिननि सां मुखातब थींदे कुझु ॻाल्हियूं बयान फरमायूं आहिनि। हिक तरफ़ खां औरतुनि सां नाजाइज़ी न कयो ऐं इन सां गॾोगॾु औरतुनि जो जेकॾहिं हक़ महर या औरतुनि वटि मिल्कियत आहे उहा कंहिं बि तरह सां फॿाइण जी कोशिशि न कयो। वरी ॿिए हिसे में जेकॾहिं औरतुनि में का ग़लती ज़िना जी या अहिड़ो को ॾोह अची थो वञे जंहिंजे करे मर्द जी दिलि औरत खां टुटी थी पए त पोइ उन वक़्तु इन मर्द खे कहिड़ियुनि ॻाल्हियुनि जी इजाज़त आहे त औरत खे सज़ा ॾेई सघे थो, उन जो बयानु कयो वियो। वरी इन ई आयत जे आख़िरी हिसे में अल्लाह तबारक व ताला मर्दनि खे कुझु तंबीह बि कई आहे त कुझु पंहिंजूं अरडायूं बि छॾियो। तवजो खपे। अल्लाह तबारक व ताला फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू ला यहिल्लु लकुम अन तरिसुन निसाअ करहा। ए ईमान वारो, हलाल न आहे तव्हांजे लाइ जो ज़बरदस्ती औरतुनि जा मालिक बणिजी वञो। हलाल न आहे। पुराणे ज़माने में छा हूंदो हो, इब्तिदा इस्लाम खां पहिरियां क़ुर पाक अञा नाज़िल न थियो हो, हुज़ूर सलातो सलाम जन खे अञा नुबूअत न मिली हुई। इन खां पहिरियां अरब क़ौम जे अंदरि इहा रस्म हुई त को मर्द वफ़ात करे वेंदो हो त उन जी जेका मिल्कियत हूंदी हुई उहा औरतुनि खे न ॾींदा। पोइ न्याणी हुजेसि, भेण हुजेसि, घर वारी हुजेसि, न ॾींदा हुनखे। पुटु खणंदो, पोइ जे पुटु जवान अथसि त पंहिंजो मालिक आहे पीउ जे मिल्कियत जो, जे जवान न आहे, नंढड़ो आहे त चाचो मामो कब्ज़ो करे वेंदुसि। गोया कि इहा मिल्कियत ई मरहूम जी वई, वारिस हिन जो ॼण इहो थी वियो जेको जवान हो, जेको वॾो हो, मामो या चाचो या को भाउ। अल्लाह तबारक व ताला इन्हनि ॻाल्हियुनि खे रद्द कंदे फरमायो ला यहिल्लु लकुम अन तरिसुन निसाअ करहा। तव्हां औरतुनि जा ज़बरदस्ती मालिक न थी वञो। उन ज़माने में हिकिड़ी रस्म हीअ बि हुई त जीअं को मर्द वफ़ात करे वेंदो हो त पोइ उन जे घर में का न्याणी आहे या उन जी घरवारी आहे त जीअं हे उन जे मिल्कियत माल जा मालिक थींदा त औरतुनि जा बि पाण खे मालिक सम्झंदा। हाणे मुंहिंजी मर्ज़ी आहे बसि, हिन जा जेके ॿार आहिनि नंढा, छोकिरियूं, घरवारी, इहे सभु मुंहिंजी मिल्कियत आहिनि, मुंहिंजी मर्ज़ी आहे, मां जीअं वणे तीअं कयां, सुखियो खारायां, बुख ते विहारियां,
छोकिरनि खे परणाया न परणाया, घर वारीअ खे कंहिं ॿी जॻह ते निकाह जी इजाज़त ॾियां या हिते ई रखां, जीअं वणे तीअं कयां। माना इन्हनि औरतुनि खे बि माल वांगुरु ईअं सम्झंदा हुआ त हे बि हिकिड़ो ॼणो त माल आहे, उनजो बि मां मालिक थी वियुसि। जीअं घर में ॿ ढोर बि मरूं या छॾियल हुजनि त भाई हिन जो बि मालिक मां, त माईअ जो बि मालिक मां। ढोर ते बि मुंहिंजी मर्ज़ी हुकूमत हलंदी, कुहां खावां खपायां ॾोहां छा बि कयां, औरत जे बि मुंहिंजी मर्ज़ी हलंदी, हुनखे किथे जॻह ते परणाया न परणाया, हिते ई घर में गुलाम ख़िदमत करे रखां, गुलामी वठां, हुनखां छा बि वठां, मुंहिंजी मर्ज़ी आहे। अल्लाह तबारक व तआला फरमाए ला यहिल्लु लकुम अन तरिसु निसा करहा, ज़बरदस्ती औरतुनि जा मालिक न थियो। टी सूरत इहा हूंदी हुई त कॾहिं कॾहिं औरत जो जेको हक़ अल्लाह तबारक व तआला मीरास में बयान कयो हुया, जीअं गुज़िरियल आयतुनि में कयो वियो, बयान कयो वियो, उहो हक़ औरतुनि खे न ॾींदा। अब जाते वणे निकाह कर, हिसो तुंहिंजो कोन्हे, भले वञ जाॾे वणे वञ, कुझु बि कोन मिलंदी। हा जे कुझु वठण थी चाहीं त पोइ तरस रह, इन बहाने तरसाए तरसाए हुनजी उमिरि खाई वञनि, गुज़री वञे औरत जी उमिरि। या वरी ज़बरदस्ती हुनखे पंहिंजे निकाह में वठण जी कोशिशि कंदा, पोइ जाइज़ हुजे नाजाइज़ हुजे मिड़ेई वठंदा, जीअं हुनजी मिल्कियत पंहिंजे हथ में फबे। ऐं टी सूरत इहा बि हूंदी हुई त कॾहिं कॾहिं मुड़ुसु कंहिं ॻाल्हि ते कावड़जी पियो, औरत सां गॾु नथो रहे, ॻाल्हाइण ॿोलाइण छॾे वियो, औरत जो खाधो पीतो पकल घर में, उनजो लटो कपिड़ो धोतल नथो पाए, बिल्कुलु ॻाल्हाइण माना क़ता तालुक़ करे वियो आहे, पर तलाक बि नथो ॾे। अब या घर वारी आहे तुंहिंजी, या पंहिंजी खण, पंहिंजी ज़ाल मुड़ुस हो, पंहिंजी ज़िंदगी गॾु गुज़ारियो, जे न त भला तलाक ॾींसि, न छॾे थो न गॾु खणे थो, क़ता तालुक़ बि करे वियो आहे पर वरी तलाक बि नथो ॾे। बार बार जॾहिं मर्द खे चयो वेंदो त पोइ इहा ॻाल्हि निकिरंदी त हीउ ॼण त हीअ ॻाल्हि थो चाहे त हा मां छॾींदोमांसि ॿिए जाइ ते तलाक ॾेई, भले ॿिए जाइ ते वञी निकाह करे, पर शर्त इहा त मां जेको हक़ मार ॾिनोमांसि मूंखे वापसि ॾे, या मां जेको हक़ मार चयोमांसि हाणे तलाक ॾींदोमांसि त मूंखां वठंदी, हक़ आहे हुनजो, उहो मूंखे माफ़ करे त पोइ, छो त इलाही मां तादाद सोना ज़ेवर वग़ैरह वग़ैरह चयो हो, उहो हाणे ॾेई कोन सघंदुसि, इन करे तलाक कोन ॾींदोमांसि, हा जे उहो माफ़ करे त पोइ छॾियांसि। अहिड़े क़िस्म जूं सूरतूं हुयूं उन पुराणे जाहिलियत जे दौर में। अल्लाह तबारक व तआला फरमायो ला यहिल्लु लकुम अन तरिसु निसा करहा, ज़बरदस्ती औरतुनि जा मालिक न थियो। गोया के ॼण त अल्लाह तबारक व तआला फरमाए थो तव्हांखे बि मूं पैदा कयो आहे, इन्हनि औरतुनि खे बि मूं पैदा कयो आहे, तव्हांजो मालिक बि राज़िक़ मां, रब मां, हिननि जो मालिक ख़ालिक रब बि रज़ाक बि मां। पोइ तव्हां जीअं बाइज़त तरीक़े सां ज़िंदगी गुज़ारियो था, हू बि इंसान आहिनि, हुननि खे बि इज़त खपे। बेइज़तीअ सां हुननि जी ज़िंदगी अल्लाह तबारक व तआला खे पसंदि कान्हे। हिकिड़ो लफ़्ज़ इहो फरमाई ला यहिल्लु लकुम अन तरिसु निसा करहा, ज़बरदस्ती वारिस न थियो। असां बयान कया आहिनि न मीरास में हिसा, हा जे कोई मैयत वफ़ात करे वियो आहे, उनजे मिल्कियत में तव्हांजो हिसो लॻे थो, जेको असां बयान कयो आहे उन कानून सां, त बिल्कुलु तव्हां पंहिंजो उहो ओतिरो हिसो खणी सघो था। जेकॾहिं तव्हांजो हिसो असां लिखियो ई न आहे, तव्हांखे असां हिसो शरई कानून मुताबिक़ ॾिनो ई न आहे, त हटी वञो हितां, जेके मिल्कियत जा वारिस आहिनि पाण ॼाणनि। पोइ जे हुकूमत इस्लामी आहे त को काज़ी साहब, को माण्हू निगरान मुक़रर कंदो मरहूम जे मिल्कियत खे संभालण जे लाइ, पंहिंजे निगरानीअ में काज़ी मुक़रर कंदो। अब हिनजी घरवारी परदेदार औरत आहे, ॿार बचड़ा हिन जा नंढड़ा आहिनि, मासूम आहिनि, हाणे इहा औरत घर खां निकिरंदी त बि फितनो पैदा थींदो, इहा घर जे अंदरि हूंदी त हिन जे माल मता ज़मीन बाग़ात वग़ैरह जो संभाल कोई कोन करे सघंदो। लिहाज़ा हाणे काज़ी साहब को माण्हू मुक़रर कंदो जेको उनजे मिल्कियत खे संभालींदो, पोइ उहा मिल्कियत संभाले काज़ीअ जे निगरानीअ में उनजे घर जे मथां ख़र्च बि थींदी, ऐं उन संभाल वारे माण्हूअ खे बि तनख़्वाह ॾेई करे उन मां उनजी संभाल कई वेंदी। अल्लाह ताला फरमायो पंहिंजे मर्ज़ीअ मुताबिक़ औरतुनि जा तव्हां वारिस न थियो, असां नथा चाहियूं जंहिंजो हिसो न लिखियो आहे त हटी वञो बसि। तॾहिं फरमाई या अय्युहल्लज़ीना आमनू, ईमान वारो जे ईमान अथव न त असां जूं ॻाल्हियूं ॿुधो, उन ते अमल कयो, छॾे वञो इन्हनि ॻाल्हियुनि पंहिंजे अरॾाइनि तां,
ॿियो फरमायो हुयो वला ताज़ुलूहुन्न लितज़हबू बिबाज़ि मा आतैतुमूहुन्न, हिन जे लाइ बि न रोकियो जीअं कॾहिं कॾहिं हूंदो आहे त असां हिननि जे मिल्कियत टोटल जा मालिक न आहियूं, वारिस न आहियूं, ज़बरदस्ती हिननि खे पंहिंजे मातहत रखण बि नथा चाहियूं। असांजे रोकण जो मक़सदु मिड़ई हे आहे त कुझु न कुझु त असांखे बि ॾियनि न। जीअं कंहिं हिकिड़ी जॻह तां हाणे 2 महीना 3 खनि थींदा शिकायत आई त हिकिड़ी औरत जी शादी थियल हुई, निकाह थियल हो, पोइ उहा जोड़ी ज़ाल मुड़ुस जी पाण में हिक ॿिए सां निभाउ न करे सघी, न निभाए सघिया, तलाक अची वई। हाणे उहा छोकिरी नई नंढी, न औलाद न ॿार न बच्चो कुझु बि कोनसि, 8 महीननि खां पोइ वापसि आई आहे पंहिंजे माइटनि ॾे पीउ माउ जे घर, पर पीउ माउ वीचारी जा कोन्हनि खे वफ़ात करे चुका आहिनि, मामो आहे या चाचो आहे। हाणे हुन नौजवान छोकिरीअ खे उहो मामो चाचो परणाइनि नथा, ॿी जॻह ते हिन जो रिश्तो करणु नथा चाहिनि, भला भला रिश्ता अचनि था पर हुन जो रिश्तो किथे मामो ऐं चाचो करणु नथा ॾियनि। अवा छो कोन था करणु ॾियनि? न बाबा न कोन करणु ॾींदासीं। अवा छो भला ॿुधायो? पोइ खणी ॿुधायूं त जेके न रिश्तो वठणु अचनि था असांखे बि त वंड कराइनि न, माना लालची निकिरी पिया। मामे चयो त के 2-3 हज़ार मूंखे बि ॾियनि, मुंहिंजो बि कर्ज़ु आहे, मां बि ग़रीब आहियां, मूंखे एतिरा पैसा कर्ज़ ॾियणा आहिनि, कोई मूंखे कोन्हे सहारो, मूंखे ॾियनि, मुंहिंजो कर्ज़ु लाहिनि, पोइ छोकिरी ॾियनि। इहे लालचूं। चाचो वरी पंहिंजूं कहाणियूं ॿुधाए, माना ॼण त हाणे इन्हनि खे राज़ी कयो त पोइ वरी हिन जो रिश्तो थींदो। अल्लाह तबारक व तआला ॾिसो क़ुर पाक जे अंदरि जिन ॻाल्हियुनि खां मना कयो उहे ॻाल्हियूं 1400 साल पहिरियां जाहिलियत जे दौर में हुयूं। अॼु ॾिठो वियो मौजूदा दौर में त अञा उहे जाहिलियत वारा असर माण्हुनि में आहिनि जेके उन्हनि ते बज़िद लॻा पिया आहिनि। अल्लाह ताला फरमायो वला ताज़ुलूहुन्न, न रोके रखो हिननि खे पाण वटि, हिन लालच ते त कुझु न कुझु हुन मां हिसो वठूं। वरी पुराणे ज़माने में ईअं हूंदो हो त हाणे बाबा इहा छोकिरी निकाह में कोन ॾींदासीं कंहिंखे, अब छो कोन ॾींदव? न कोन ॾींदासीं, बसि घणी पुछ गछ खां पोइ ख़बर पई त हाणे लालच था रखनि त हिन छोकिरी वटि जेका मिल्कियत आहे न असांजे हिन मैयत हमराह जी भाउ जी या चाचे जी, इहा मिल्कियत असांखे ॾेई वञे, पोइ भले जाॾे वणेसि वञे। जे मिल्कियत नथी ॾेई वञे त निकाह ॿिए जाते करणु कोन ॾींदासीं, बसि असांजो नंगो आहे न, असां निकाह में वरितीसीं न, असांजी भाॼाई आहे न, या भाइटी आहे न, कोन ॾींदासीं। बसि पई हूंदी जेसि ताईं मरी वञे ॿिए जाते पणजण न ॾींदा, लालच आहे। अल्लाह से फरमायो वला ताज़ुलूहुन्न लितज़हबू बिबाज़ि मा आतैतुमूहुन्न, कुझु हिसो वठण जे लालच में हिननि खे रोके न रखो। न पाण था निकाह करणु चाहिनि, न ई वरी हिननि जो इहो नज़रियो आहे त निकाह करणु ॾींदा सही न, बल्कि मक़सदु आहे हुननि जो त कुझु हिसो मिले त पोइ ॾियूं। कॾहिं वरी ईअं बि थींदो हो त औरत खे पहिरें भेरे निकाह में जेके असां ज़ेवरात ॾिना हा या ॾाजे में सामान ॾिनो हो उहो सभु जो सभु असांखे ॾेयूं वञे त पोइ, पर हूअ चवे थी त मुंहिंजो आहे त मां छो ॾियां, हक़दार मुंहिंजो हक़ आहे, शरीयत मूंखे ॾिनो आहे, मुंहिंजी मिल्कियत आहे त मां छो ॾियां। पोइ न हूअ थी छॾे न ही था छॾनि, ईअं उमिरि ॻरी थी वञे। अल्लाह तबारक व तआला मोमिननि मर्दनि सां मुखातब थींदे फरमायो हरू भरू मिल्कियत हुननि जे जा वारिस बि मालिक बि न थियो, ऐं वरी कुझु लालच जे बहाने सां उनखे रोके बि न रखो। पोइ इन ते उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त रोके रखण में पुराणे ज़माने में काफ़ी सारियूं सूरतूं अहिड़ियूं हूंदियूं हुयूं जेके कुझु बतौर मुआशरे जे सबक तौर ते बहितर बि हूंदियूं, जंहिंखे अल्लाह तबारक व तआला हीअं फरमायो वआशिरूहुन्न बिल मारूफ फ़इन करिहतुमूहुन्न फ़असा अन तकरहू शैअ वयजअलल्लाहु फ़ीहि ख़ैरन कसीरा। पहिरियां लफ़्ज़ फरमाई त वला ताज़ुलूहुन्न लितज़हबू बिबाज़ि मा आतैतुमूहुन्न इल्ला अन यातीन बिफ़ाहिशतिन मुबय्यिना। हा जेकॾहिं तव्हां कंहिं वॾी ग़लतीअ खां पोइ औरत खे सज़ा तौर ते रोके रखियो आहे, जेसि ताईं उन सज़ा जी हद पूरी थिए, तदारुक थिए, त पोइ तव्हां हुनखे छॾियो था, हा पोइ उहा सज़ा ॾेई सघो था। सवाल पैदा थियो त साईं कहिड़ो ॾोह हुजे औरत जो त पोइ हुनखे सज़ा तौर ते रोके रखिजे थो।
क़ुरान पाक बयान करे छॾियो इन सवाल जे जवाब खे। या त औरत मर्द जी नाफ़रमानी कंदी हुजे, मर्द जे इजाज़त खां सवाइ घर मां निकिरी थी वञे, माइटनि मिटनि जे बहाने काॾे बि, या खणी ॿिए पासे न बि वञे थी, पंहिंजे पीउ माउ जे घर ई वञे थी, मर्द जे इजाज़त खां सवाइ छो थी वञे? भले पंहिंजे भाउ जे घर वञे, पंहिंजे मुड़ुस जे इजाज़त खां सवाइ कीअं थी वञे? हू अचानक घर आयो, हुनखे ज़रूरत आहे कंहिं शइ जी, जेका रखी आहे माईअ, हिन खां लभे कोन थी, ऐं हीअ वरी घर में लभे कोन थी। हाणे मर्द त कावड़जंदो, अगरचे एतबार अथसि, पर जंहिं वक़्तु हिनखे घर वारी घर में खपे पई कंहिं कम जे लाइ, हाणे हुन वक़्तु इहो मौजूदु कोन्हे का, त मर्द कावड़जंदो। भले ख़ैरी सली बि ॿाहिरि वई हुजे, मर्द जे इजाज़त खां सवाइ न वञे, सदाईं सदाईं मर्द जे इजाज़त खां सवाइ घर मां निकिरे थी, हाणे मर्द जेकॾहिं सज़ा तौर ते रोकेसि थो त हक़ आहे। ॿियो उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे, या कॾहिं औरत जी शिकायत अची वई त कंहिं माण्हू सां हिन जा गैर शरई तालुकात आहिनि, त बि मर्द हुनखे जेकॾहिं रोके पाबंद करे त रखी सघे थो। टी उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त जेकॾहिं सचपच किथे ज़िना जी शिकायत मिली वई त हिन ज़िना कराई आहे, जीअं गुज़िरियल आयतुनि में बि बयान थियो त उन पुराणे ज़माने में अल्लाह तबारक व तआला शरई फ़ैसिलो बि ॼण त इहो फरमायो हो त वल्लाती यातीनल फ़ाहिशत मिन निसाइकुम फस्तशहिदू अलैहिन अर्बअतम मिनकुम फ़इन शहिदू फअमसिकूहुन फ़िल बुयूत हत्ता यतवफ़ाहुन्नल मौत औ यजअलल्लाहु लहुन सबीला। औरत में ज़िना जी शिकायत थी पई, चइनि शाहिदनि जे रूबरू साबित बि थी वियो, त पोइ अल्लाह से फरमाए थो जेसि ताईं मरे तेसि ताईं घर में रोके रखोसि, बस इहा सज़ा आहे हुनजी, तेसी ताईं इन हुक्म ते अमल कयो जेसि ताईं असां तव्हांजे लाइ को नओं हुकुम जारी कयूं। पर क़ुरान पाक में कुझु अरसे खां पोइ सूरत नूर जे अंदरि अल्लाह तबारक व तआला इहो मसइलो वज़ाहत सां बयान करे छॾियो त गैर शादी शुद्ध हुजनि मर्द औरत ऐं ज़िना उन्हनि ते साबित थी वञे चइनि शाहिदनि जे रूबरू त 100 कोड़ा हणो न, पर जे शादी शुद्ध आहिनि पोइ बि नथा मुड़नि ज़िना में सबूतनि सां साबित थी आहे हुनजे मथां, त पोइ हुनखे रजम कयो, पथरनि सां चुटे मारियो, इहा सज़ा बाद में बयान थी वई। त पोइ हाणे पहिरीं आयत में जेका सज़ा बयान हुई त जेसि ताईं मरे तेसि ताईं हुनखे क़ैद करे रखो घर में, क़ुरान पाक जा अल्फाज़ आयत अॼु ताईं क़यामत ताईं मौजूदु आहिनि, रहंदा, पर अमल सूरत नूर वारे आयतुनि ते आहे, छो त उहो बि क़ुरान पाक जे हिन आयतुनि जो बाद में हिसो आहे, इन हुकुम जो हिसो आहे। त हाणे अल्लाह तबारक व तआला फरमायो त कुझु सूरतूं जेकॾहिं आहिनि सचपच औरत में ऐब आहे, का कोताही आहे, त पोइ उन सूरत में तव्हां हुनखे रोके रखो था। या जीअं अॼोके दौर में उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे, मुफ्तियान फ़क़ीहन फुक़हा इज़ाम बि लिखियो आहे त जेकॾहिं औरत में इहा हालत अची वई आहे, पंहिंजे मर्द जी कमाई आस्ते आस्ते पंहिंजे भाइरनि पंहिंजे पीउ माउ जे तरफ़ थी मुंतक़िल कंदी वञे, हिनखे ज़रूरत आहे पंहिंजे घर में, पर चूंकि औलाद कोन्हसि, पर हीअ बि वरी पंहिंजे माइटनि ॾे थी मुंतक़िल कंदी वञे। हाणे मर्द हिन ते सख़्ती थो करे त बाबा असांजी कमाई आहे, तूं खा खपाए जेको वणई, असांजी मुंतक़िल माइटनि ॾे करणु इहो किथां जो जवाज़ आहे? सुभाणे असांखे अल्लाह ताला औलाद ॾेई सघे थो, या सुभाणे असां शादी ॿी बि करे सघां थो, मां मूंखे औलाद थी सघे थो, मुंहिंजी कमाई मुंहिंजे इजाज़त खां सवाइ ॿिए पासे कीअं? हाणे हुन औरत खे मर्द जेकॾहिं क़ाबू करे बंदि करे पाण वटि त करे सघे थो, इन शर्त सां त इहो मुंहिंजो हितां खयल चोरायल लुटियल माल मूंखे वापसि कर, पोइ तोखे छॾियां, पोइ भले तूं ॿी जाइ ते निकाह कर। त अहिड़े तरह सां जेकॾहिं अहिड़ियूं ख़राबियूं औरतुनि में थियनि थियूं त उन्हनि सूरतुनि में औरत खे रोके सघे थो। बाक़ी पंहिंजे ज़ाती गर्ज़ ऐं लालच ख़ातिर त हक़ मुंहिंजो रहियल अथसि, उहो मूंखे छॾे त पोइ तलाक ॾियांसि, भला नथी वणे, नथा जुड़ूं, नथा ठाहूं, पोइ छॾियांसि, या भाइटी भाणेजी या का अहिड़ी छोकिरी आहे जंहिं ते मुंहिंजो हक़ कोन्हे को, पर हुनजो मिल्कियत जो हिसो फॿाइणो आहे, उहे अल्लाह ताला पहिरियां बयान करे छॾियूं त इन्हनि सूरतुनि में तव्हांखे रोके रखण जी इजाज़त न आहे। पोइ हाणे अल्लाह ताला फरमायो वाशिरूहुन्न बिल मारूफ, औरतुनि सां जॾहिं घरेलू ज़िंदगी गुज़ारबी आहे न, त भई हिकिड़ो उसूल सिखी वठो, ख़ुसूसन मर्द हज़रात, वाशिरूहुन्न बिल मारूफ, औरतुनि सां दरगुज़र कंदा कयो। कमज़ोर सिनफ़ आहे, कमज़ोर क़िस्म आहे औरतुनि जो, उनखे जल्दी कावड़ अची वेंदी आहे, थोरी थकी तकलीफ़ ईंदी आहे त हुननि जो वात जल्दी खुली वेंदो आहे। कुझु तव्हां बि दरगुज़र खां कमु वठो, गुज़ारो कंदा कयो। हू जेकॾहिं कावड़ कनि न
त मसनूई ठीक आहे, दिल सां नथी निकिरेव न, जीव वारी ॿोली मसनूई तौर ते बि जीव कंदा कयो, त जीअं भला फसाद जो जवाब फोट वारो जवाब न मिलेव। कॾहिं कॾहिं जीअं चवंदा आहिनि न त इहो गॾ खे ढुकाइबो आहे त पोइ चइबो आहे गॾ खे बि त हल अबा हल, अड़े गॾ वरी अबो कीअं थियो सादा, त पोइ चवंदो हल अबा हल, गॾ खे ढुकाइण महिल अबो कबो आहे कम महिल, त पोइ घर वारीअ खे जेकॾहिं कुर्ब सां जवाब ॾिनई इन शिर खां उनजे फसाद खां बचण जे लाइ त कहिड़ो हर्ज आहे। अलाह ताला फरमायो वाशिरुहुन बिल मारूफ, कुझु दरगुज़र बि कंदा कयो। पोइ जेकॾहिं सवाल पैदा थियो त साईं दरगुज़र बि कीअं कयूं, हिकु शक्ल जी सादड़ी वणे कोन थी, वरी ॿियो आदतूं अहिड़ियूं अहिड़ियूं अथसि जेके असां खां हाणे बर्दाश्त थियनि ई कोन थियूं। क़ुर पाक त चवे थो, क़ुर पाक जो हुकुम असांजे अखियुनि ते बिल्कुलु हक़ ऐं सचो आहे, बिल्कुलु अमल कंदासीं, पर असां खां अमल कोन थो थिए साईं। हिकिड़ी शक्ल बि वीचारी सादड़ी आहे, वणे कोन थी, दिल खे भाए कोन थी पए, ॿियो वरी उन जूं ॻाल्हियूं, उन जूं आदतूं, उन्हनि जा कम अहिड़ा आहिनि जेके बिल्कुलु असांजो अंदरि चढ़ियो थो वञे। अल्लाह तबारक व तआला फरमायो, हिकु त पहिरियां अल्लाह ताला लफ़्ज़ अहिड़ो फरमायो वाशिरुहुन बिल मारूफ, ख़ुशि अख़लाक़ीअ सां गुज़ारो कंदा कयो औरतुनि सां। छो अल्लाह सां ईअं चयो आहे, छो चई त इहे सादियूं सूदियूं जेकॾहिं तव्हांजे निकाह में अची वियूं आहिनि ऐं तव्हां हुननि सां हिकु ॿ राति गुज़ारे चुका हो, हाणे हुननि खे ईअं पंहिंजे घर मां कढी न छॾियो। छो अल्लाह से फरमायो फ़इन करे तुम फासा तकरहू शैया, हा जेकॾहिं का हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे इन्हनि औरतुनि जी नथी वणे न, मसलन शक्ल जी सादी आहे, या शक्ल जी बि सुहिणी सेबती आहे पर ज़बान जी तिखी आहे, या खणी ॿई शक्ल जी बि सुहिणी सेबती आहे, ज़बान जी बि सुठी आहे, पर ॿियूं आदतूं खाइण पीअण जूं, लटे कपिड़े जूं, शयुनि खे चोड़ण इस्तेमालु करण जूं बेक़दरी वारियूं आदतूं अथसि। कपिड़ो लटो पाइबो, ॿियूं औरतूं हुनजे भेट में साल पूरो कपिड़ो 2 साल पाए वञनि, हिन जो 6 महीननि में कपिड़ो बेक़दरीअ सां इस्तेमालु थींदो, फाटी वेंदो, चुड़ी वेंदो, जुती चुड़ी वेंदी, ॿियूं घर जूं शयूं विहाणूं ठाहूं त पोइ को पुसासर भॼंदो टुटंदो वेंदो, बेक़दरी खणबो त उछलाइबो, ईअं सफ़ा बेक़दरी कबी, इहे आदतूं अथसि। कंहिं न कंहिं आदत जे करे जेकॾहिं मर्द खे औरत पसंदि नथी अचे, अल्लाह से फरमाए थो फ़इन करे तुम फासा तकरहू शैया, जेकॾहिं तव्हांखे इहे नापसंद थियूं लॻनि न, पोइ मुमकिन आहे त तव्हांखे का हिकिड़ी शइ हुनजी नापसंद हुजे, पर सादा इहो ख़्यालु कयो अथव वयजअलल्लाहु फी खैरन कसीरा, अल्लाह ताला हुन में ॿियूं बि काफ़ी सारियूं ख़ूबियूं रखियूं हुजनि, थोरो उन्हनि ते बि त गौर कंदा कयो, कहिड़ियूं कहिड़ियूं ख़ूबियूं आहिनि भला जिन जे करे दरगुज़र कबियूं आहिनि कुझु ॻाल्हियूं औरतुनि जूं। मसलन औरत जी शक्ल शुबा त वीचारी चहिरे जी सादड़ी आहे, सांवरड़ी आहे, कोजड़ी आहे, पर यार घर जे सार संभाल में बहितरीन हिकिड़ो मर्दनि वांगुरु हीरो आहे। या खणी शक्ल शुबात में त सुहिणी सेबती आहे, ज़बान जी तिखी आहे, पर यार मामलात ॾेती लेती मिट माइट पंहिंजा या मुड़ुस जा संभालण में कॾहिं शिकायत कान्हे, सभिनी सां खिली करे मुंहुं ॾींदी आहे। ये भलियूं आदतूं, या हुन वटि 5 रुपया अमानत या का शइ रखो, भले तोखां विसरी वञे, साल गुज़री वञनि, पर हुन वटां उहा शइ न वेंदी। जॾहिं यादि आई पुछा कर चवंदी हा पई आहे, मूंखां विसरी वई, तोखां भले विसरे, मूं वटि त अमानत आहे, मां रखी आहे। अमानत जी वॾी हिफ़ाज़त करण वारी आहे, ऐं पंहिंजे असमत पंहिंजे इज़त जो ज़बरदस्त ख़्यालु रखण वारी आहे, पंहिंजे मर्द खे हर तरह सां ख़ुशि रखण वारी आहे, ॻाल्हाइण जी थोरी तिखी आहे। या खाइण पीअण में कॾहिं असांजी पसंदि हुनखे पसंदि कान्हे का, उहो हुनखे अलॻि पंहिंजी पसंदि खपे, पर ॿियूं काफ़ी सारियूं सिफ़तूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जिन जे करे दरगुज़र कबो आहे। अल्लाह ताला मर्दनि खे तंबीह कंदे गोया खे सेखारियो आहे त पोइ सादा तोखे हिकिड़ी शइ का नथी वणे औरत जी, ख़बर अथई अल्लाह ताला इन जे अंदरि मथां काफ़ी सारियूं ॿियूं बि ख़ूबियूं रखियूं आहिनि, उन्हनि ते नज़र कंदे त तुंहिंजी एकावट लही वेंदी, ठरी वेंदी। पोइ उलमा मुहद्दिसीन कुझु ख़ूबियूं उहे नोट बि करायूं आहिनि, इहे जेको कुझु बयानु कयूं कुझु हदीस पाक जे अंदरि ईंदो आहे जे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मुमकिन आहे तोखे अहिड़ा ॿार ॼणे ॾे जेका औलाद तुंहिंजे लाइ तुंहिंजे वफ़ात खां पोइ नेक दीनदार थी पए, तुंहिंजे आख़िरत जे कामयाबीअ जो सबबु बणिजे। इन इहा घर वारीअ मां जेका तोखे नथी वणे, उनजो औलाद तुंहिंजे लाइ निजात जो सबबु बणिजे, तोखे कहिड़ी ख़बर आहे। या कॾहिं वरी हीअं थी पए त इनखे औलाद ॼाओ आहे
मासूम नंढो ॿारड़ो ई वफ़ात करे वियो। रिवायत अंदर ईंदो आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जंहिं औरत खे को ॿार ॼायो पोइ बचपन में वफ़ात करे वियो, क़यामत जॾहिं अल्लाह ताला जॾहिं हिसाब किताब जो मामिलो शुरू कंदो त हाणे वॾनि सां त हिसाब थींदो, छो त उन्हनि वॾा कम कया आहिनि, उबता सुबता बुटका सुटका सभु। हाणे ॿारनि मासूमनि जो हिसाब कीअं थींदो जिन दुनिया जे हरकतुनि शरारतुनि खे सम्झो ई कोन हो, वफ़ात करे विया। उन्हनि खे अल्लाह तबारक व तआला फरमाईंदो तव्हां वञो जन्नत में। पोइ ॿार चवंदा त अम्मा, जीअं नंढे हूंदे ॿार कंदो आहे दुनिया में, पोइ अम्मा काॾे वई, न न मां मम्मीअ सां अबूअ सां गॾु वेंदुसि। अल्लाह ताला फरमाईंदो आहे हो वॾा आहिनि, हुननि ज़िंदगी गुज़ारी आहे, हुननि सां ॾेतूं लेतियूं हुन ज़माने जूं, उन्हनि सां हक़ हिसाब रहियल आहिनि, हुननि खां हिसाब थींदो, मां मम्मीअ सां गॾु वेंदुसि, अबूअ सां गॾु वेंदुसि। अल्लाह ताला इन्हनि मासूमनि ॿारनि जे इन रुंगट खे क़बूल कंदो, पीउ माउ खे बि जन्नत में छॾींदो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुमकिन आहे ईअं को ॿार पैदा थी वफ़ात करे वञे, हिन जे अहिड़नि भुटकनि कमनि सूदो रब हिन ते रहम करे माफ़ करे त पोइ इन जे करे दरगुज़र करणु अल्लाह ताला फरमायो सिखी वठो। ऐं जेकर ईअं न बि थियो भला औलाद सचुपचु नेक न थियो, पाण जो तिखी हुई त औलाद बि न ते वियो, या बचपन में को अल्लाह ताला जे तरफ़ खां फ़ैसिलो आहे औलाद अहिड़ो ॼमे वरी मरी वञे, अहिड़ो फ़ैसिलो बि कोन थियो आहे, कॾहिं कोन थियो आहे, पर हिन सॼी ज़िंदगी हुन सां दरगुज़र कयो आहे, सब्र कयो आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पोइ दरगुज़र करे गुज़ारींदो आयो आहे, सब्र कंदो आयो आहे न, त पोइ साबिरीन जो रस्तो बि त जन्नत आहे न। सब्र जो फल बि मिठो आहे, सब्र कई त हुनजो बि रस्तो जन्नत आहे, शाकिरीन जो रस्तो बि जन्नत आहे, साबिरीन जो रस्तो बि जन्नत आहे। हुन माईअ जे करे हिन ते शुक्र कयो त मां को जी तिखी ज़बान जी कहिड़ी बि बद अख़लाक पर मुड़ुस मूंखे सॼी ज़िंदगी निभायो मूंसां, हिन जे करे शुक्र कयो हिन ॻाल्हि ते अल्लाह जो त बि उहा जन्नत में वेंदी, हिन जे करे सब्र कयो हिन ॻाल्हि ते त बि जन्नत में वेंदी। पोइ कॾहिं कॾहिं मज़ाक़िया तौर ते के सवाल कंदा आहिनि त साईं पोइ हिते ई कोन था ठाहियूं, उते जन्नत में जेकॾहिं वई त पोइ उते कीअं ज़िंदगी गुज़रंदी। अल्लाह तबारक व तआला उते हर हिक जी ज़िंदगीअ जो नक्शो मटाईंदो, उते माहौल जन्नती हूंदो त उते ज़हन बि ओहिड़ो हूंदो, सोच फिक्र बि ओहिड़ो हूंदो, हुस्न जमाल बि ओहिड़ो हूंदो। ऐं दुनिया जूं तस्वीरूं जेके चहिरे ते लॻल आहिनि सूरतूं, इहे तो सूरतूं मटिजी वेंदियूं, उते जेका सूरत हूंदी उहा इंतिहाई जन्नती हूरुनि खां वधीक बहितरीन ख़ूबसूरत हूंदी, जो बंदे जा जेके हिते सवाल इश्काल आहिनि ज़हन में मुंझारा उहे सभु उॾामी वेंदा। अल्लाह तबारक व तआला जन्नत जे अंदरि क़ुरान पाक में फरमायो आहे वलहुम मा यश्तहून, ख़बर न आहे इन्हनि खे त असां इन्हनि जे लाइ जन्नत में कहिड़ो कहिड़ो बंदोबस्त कयो आहे। उहो अल्लाह तबारक व तआला बंदे खे उते ॾींदो जॾहिं बंदो उते पुॼंदो। अल्लाह पाक खां दुआ आहे ॿुधण सां गॾोगॾु अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।